इस्लामाबाद में एक महीने जे लाइ पब्लिक ट्रांसपोर्ट फ्री करण जो ऐलान कयो वियो आहे। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां चयो वियो त फ़ैसिलो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हिदायत ते कयो आहे। मोहसिन नक़वी एक्स ते पैगाम जारी कंदे चयो आहे त सुभाणे खां इस्लामाबाद में मुसाफ़िर मुफ़्त में सफ़र कंदा। संदसि चवणो त समूरो ख़र्च घरु वज़ारत बर्दाश्त कंदी। अवां खे ख़बर ॾियूं पिया इस्लामाबाद में एक महीने जे लाइ पब्लिक ट्रांसपोर्ट फ्री करण जो ऐलान कयो वियो आहे। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां चयो पियो त फ़ैसिलो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हिदायत ते कयो वियो आहे। मोहसिन नक़वी एक्स ते पैगाम जारी कंदे चयो त सुभाणे खां इस्लामाबाद में मुसाफ़िर मुफ़्त में सफ़र कंदा। संदसि चवणो त समूरो ख़र्च घरु वज़ारत बर्दाश्त कंदी। इस्लामाबाद में एक महीने जे लाइ पब्लिक ट्रांसपोर्ट फ्री करण जो ऐलान कयो वियो आहे। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां चयो पियो त फ़ैसिलो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हिदायत ते कयो वियो आहे। मोहसिन नक़वी एक्स ते पैगाम जारी कंदे चयो आहे त सुभाणे खां इस्लामाबाद में मुसाफ़िर मुफ़्त में सफ़र कंदा। संदसि चवणो त समूरो ख़र्च घरु वज़ारत बर्दाश्त कंदी। इस्लामाबाद में एक महीने जे लाइ पब्लिक ट्रांसपोर्ट फ्री करण जो ऐलान कयो वियो।